जड़ो तू सुबह अल्लाह तेरी साफी सजनिए पाण खां थी जुदा पयो गोली हिन वक़्तु असां कराची जे आर्ट्स काउंसिल में मौजूदु आहियूं जिते सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते चोथों लिटरेचर फेस्टिवल कराए रही आहे जंहिंजो अफ़्तिताह अॼु वफ़ाक़ी तालीम वारे वज़ीर मदद अली सिंधीअ कई आहे। उन खां पोइ असां जेको आहे फेस्टिवल में आयल महिमाननि ऐं मेज़बाननि खां जेको आहे तासिरात था वठूं त शाह लतीफ़ लिटरेचर फेस्टिवल जे हवाले सां उहे छा था चवणु चाहिनि। लतीफ़ कल्चर डे जे हवाले सां छा था चवणु चाहियो ऐं जेके सिंध मां परॾे अफ़गानी जे हिन महिल नेकाले जो सिलसिलो शुरू थियो आहे उन जे हवाले सां छा था चवणु चाहियो। लतीफ़ साईं जो वतन ख़तरे में आहे। लतीफ़ साईं ख़तरे में कोन्हे। हिकिड़ो जेको पैगाम ॾिनो आहे उहो पैगाम ख़तरे में आहे। पैगाम आहे अमन जो मुहबत जो, उन ते हमला था थियनि अमन ते मुहबत ते। ॿियो लतीफ़ साईं जो वतन ख़तरे में आहे। लतीफ़ साईं जे वतन ते हिकिड़ो अॼु खां 75 साल अॻु में हिकिड़ियूं लोधूं घुराए उन्हनि ते मड़ियूं हुयूं ऐं जेके हिन वतन जा हक़ीक़ी ॼा उन्हनि खे वरी धिके कढियो वियो ॿाहिरि। हाणे वरी ॿी ॿोॾ 5-10 सालनि खां मुसलत कई वई आहे इलीगल इमिग्रेंट्स जे रूप में, अफ़गाननि जे रूप में। तंहिंजे करे हीअ जेके कल्ह ऐं अॼु जेके हमला थिया आहिनि पाकिस्तान ते, पसनी, डियाए ख़ान, मियावाली, इहे सभु हमला उहे इलीगल इमिग्रेंट्स पिया कराइनि ऐं उन्हनि इलीगल इमिग्रेंट्स जे विच में ॿियनि मुल्कनि जा एजेंट आहिनि। तंहिंजे करे पाकिस्तान जे माण्हुनि खे सम्झणु खपे त सिंध जे मफ़ादनि सां उन्हनि जो मफ़ाद जुड़ियल आहे। जेकॾहिं सिंध ख़तरे में हूंदी ऐं पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर ऐं सिंध जो तख़्तगाह कराची ख़तरे में हूंदो त उनजा नतीजा सॼे पाकिस्तान खे भोगणा पवंदा। तंहिंजे करे उन हवाले सां इलीगल इमिग्रेंट सिंध मां कढणु रुॻो सिंध जी ज़िमेदारी कान्हे, सॼे पाकिस्तान जी ज़िमेदारी आहे। ऐं हाणे जॾहिं एस्टेब्लिशमेंट उन में को किरदारु अदा करणु चाहे पई त पोइ वरी पीपल्स पार्टी उन में रुकावट पई बणिजे ऐं बिलावल साहब बयानु ॾिनो आहे ऐं वरी फ़रहतुल्ला बाबर साहब बयानु ॾिनो आहे। कादिर मंदो ख़ैल साहब इलीगल इमिग्रेंट्स जा शनाख़्ती कार्ड पियो ठाराए। इहो उन्हनि माण्हुनि सां पिया कनि जिन जे वोटनि ते इक़्तिदार में था अचनि। उन्हनि खां वोट वठी उन्हनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि पिया कनि। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे सम्झणु खपे ऐं उनजे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कनि। ही जेको सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां इहा रिवायत काफ़ी साल अॻु शुरू थी हुई ऐं शाह लतीफ़ खे नए तरह सां डिफाइन कयो वञे, इंटरप्रीट कयो वञे, उनजी शरह कई वञे, मुतारफ़ करायो वञे उनखे। मुंहिंजे ख़्याल में उन तसलसल में हीअ ॾाढी शानदार क़दम आहे ऐं असां शुरू खां वठी हिन जो हिसो रहिया आहियूं ऐं कॉन्फ्रेंस तमामु बामक़सद आहे ऐं उन में तमामु घणे क़िस्म जा नवां मौज़ू, नवां माण्हू ऐं ख़ासि तौरु नए नसुल जा माण्हू इहे सभु हिन में शामिल आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो बहितरीनु तरीक़ो आहे जंहिंसां असां शाह लतीफ़ जी तशरीह ऐं शरह बि नए करे सघूं था ऐं उनखे पंहिंजे नए नसुल सां जोड़े बि सघूं था ऐं मुतारफ़ करे सघूं था। शाह लतीफ़ फेस्टिवल जो इहो चोथों सालियानो कन्वेंशन आहे ईअं खणी सम्झो ऐं तमामु घणे उत्साह सां जेके सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ वारा इहे हर साल सेलिब्रेट कंदा आहिनि। हिन में सिर्फ़ु शाह साईं जी पोइट्री न बल्कि शाह साईं जो जेको फ़लसफ़ो आहे उन ते फोकस कयो वेंदो आहे। डिफरेंट सेशन्स थियनि था, म्यूज़िक थिए थी। हाणे वारा जेका असांजा समाजी मसइला आहिनि, असांजा सियासी जेके इशूज़ आहिनि, असांजा मुआशी जेके इशूज़ आहिनि उहे बि अंडर डिस्कशन ईंदा आहिनि। अॼु सां वाबस्ता जेके बि असांजा सिंधी समाज जा उभरंदड़ मसइला चाहे जेके हलंदड़ मसइला आहिनि उन ते नौजवान नस्ल, नौजवान छोकिरा चाहे छोकिरियूं जेके मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु करे रहिया आहिनि उहे ईंदा आहिनि, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा आहिनि ऐं पंहिंजे जेकी बि हुननि जो एक्सपीरियंस हूंदो आहे उन हिसाब सां वंड कंदा आहिनि, पंहिंजा वीचार वंडींदा आहिनि ऐं ॿियनि खे मशले राह ॾेखारींदा आहिनि। त हीअ सिर्फ़ु पोइट्री न आहे,
ही शाह जो कंप्लीट फ़लसफ़ो आहे ज़िंदगी गुज़ारण जो, जेको हुन अलाए घणा सौ साल अॻु ॾिनो, पर हाणे जी नौजवान नस्ल जेका हिन खे विसारे चुकी आहे, उनखे वरी रीडिफाइन करे अॼु सां वाबस्ता जेकी शयूं आहिनि उन्हनि खे ॿुधाइण जे लाइ कयो वेंदो आहे। थैंक यू। साईं हिकिड़ो तमामु बहितरीनु कमु आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं शाह लतीफ़ ते माना ही तफ़सीली कमु थिए पियो, पर रुॻो शाह लतीफ़ न आहे, उन सां गॾु जेके सिंध जा ॿिया मसइला आहिनि, तालीम आहे, सकाफ़त आहे, हुनर आहिनि, उन्हनि सभिनि ते बि हिते सेशन्स थियनि पिया। ऐं अदी फ़ाहमीदा हुसैन ऐं अदी अनीसा मेमण इहे इन्हनि काफ़ी वॾी पेशरफ़्त कई आहे। ऐं सिराज इंस्टीट्यूट, सिराज साहिबु ख़ुदि हिकिड़ो तमामु वॾो माण्हू हो सिंध जो, महिरबानी हो, ऐं उनजे नाले सां ही हर साल कुझु न कुझु प्रोग्राम थींदो रहंदो आहे। हिन दफ़े ही वॾो मेलो मचायो वियो आहे, जंहिंमें तव्हां ॾिसो था हुनर आहिनि, किताब आहिनि, सेमिनार आहिनि, इहे सभु शयूं आहिनि। अहिड़ा जेके सकाफ़ती मेड़ इहे तमामु ज़रूरी आहिनि असांजे सकाफ़त खे वधाइण लाइ, उजागर करण लाइ। या नौजवान जेको अचे थो, माण्हू हिन में इंट्रस्ट वठे थो ऐं सम्झे थो ऐं ॼाणे थो, उनखे इल्मु मिले थो, त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। मां हिननि खे मुबारकबाद ॾियां थो। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे चोथों लिटरेचर फेस्टिवल आर्ट्स काउंसिल कराचीअ में सिंध जो लोक फनकार फ़हीम अलण गॾु आहे, त उनखां पुछूं था त फ़हीम अलण शाह लतीफ़ लिटरेचर फेस्टिवल जे हवाले सां छा थो चवणु चाहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त तमामु हिकिड़ी असांजे लाइ नौजवान नसुल लाइ हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हीअ जेको अॼु लिटरेचर फेस्टिवल लतीफ़ चोथों थी रहियो आहे, इन में जेके असां नौजवान नसुलनि खे मैसेज थो वञे या जेको पैगाम थो वञे लतीफ़ जी फ़िक्र जो, त लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में कीअं मज़लूमनि खे ढाल बणियो आहे, या कीअं लतीफ़ पंहिंजी शाइरी में सूरमिन खे ॻायो आहे। त लतीफ़ जी फ़िक्र खे ही अहिड़े लिटरेचर फेस्टिवलनि में नौजवान नसुल खे इहा ख़बर पवंदी त लतीफ़ पंहिंजी मुर्शिद पंहिंजी शाइरीअ में केतिरो सिंध ते ऐं सिंध जी जेकी मज़लूमियात ते जेको आहे सो साईं पंहिंजी शाइरी में लिखियो आहे ऐं साईं ॻायो आहे। ऐं असांखे ख़ुशी आहे त सिंध में अहिड़ा लिटरेचर फेस्टिवल थियनि त जीअं असांजी नौजवान नसुल खे ईंदड़ जेको आहे सो लतीफ़ जी फ़िक्र जी बि ख़बर पए, लतीफ़ जी शाइरी जी बि ख़बर पए। महिरबानी। आउं सम्झां थो त हीअ कॉन्फ्रेंस लतीफ़ साईं जे पैगाम खे हींअर डिजिटल एज में असीं रहूं था, उन में संदसि कलाम खे सहेड़े हिकिड़े नए रुख नई धारा में टेक्नोलॉजीअ में अॻिते वधण जे लाइ नवां गस ठाहींदी, जेको हेसी ताईं डिस्कस थियो आहे उन मां लॻे पियो त असांजो नौजवान बि ॾाढो हुन में दिलचस्पी रखे पियो, ऐं जेको कमु साम्हूं आयो आहे उहो बि ॾाढो माना हैरत अंगेज़ आहे। ऐं उन हिसाब सां हिकिड़ी उमेद कर खणे पई त माना लतीफ़ साईं जो कलाम सहेड़ जी डिजिटल स्क्रीन ते वेंदो, ऐं असां हींअर चैट GPT जे दौर में आहियूं, ऐं ओ ॾींहुं परे कोन्हे त लतीफ़ साईं वारियूं साॻियूं तरकीबूं कतब हाणे चैट GPT असांखे साॻिया बैत पढ़ाॾो सोई सॾु वरवाईअ जो जे लाइ इन जहिड़ा हज़ारे बैत ठाहे ॾींदी। महिरबानी। ही जेका 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस थी रही आहे, उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां मुख़्तलिफ़ सेशन रखिया विया आहिनि। भिटाई औरत खे कीअं पेश कयो आहे, हुन जे नज़र में दुनिया में कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि, नौजवाननि लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई छा फ़रमायो आहे। न सिर्फ़ु इहो, पर सिंध जा जेके ॿिया मुख़्तलिफ़ समाजी इशूज़ आहिनि, सियासी इशूज़ आहिनि, एजुकेशन जा इशूज़ आहिनि, उन्हनि ते बि मुख़्तलिफ़ सेशन रखिया विया आहिनि। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे डिजिटल दुनिया में कीअं पेश कयो वियो आहे, कहिड़ी तरक़ी थी आहे, इहे सभु सेशन ॾाढा सुठा मुक़ररु तमामु सुठा आहिनि। ऐं असां सभिनी खे जेके कराची में रहूं था, जेके सिंधी फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे खपे त वधि खां वधि पार्टिसिपेशन कनि ऐं सिखनि ऐं सम्झनि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे छा सेखारियो आहे ऐं उहो छा आहे। इहो सभु सम्झण ऐं सिखण लाइ असांखे हिते अचिणो पवंदो। महिरबानी। हिन वक़्तु असां शाह लतीफ़ लिटरेचर में मौजूदु आहियूं, जिते सिंध जी सकाफ़त रलीअ जो स्टाइल लॻियल आहे। उन जे हवाले सां हिन अदीअ खां पुछंदासीं त छा थी चवणु चाहे, ऐं हिन वक़्तु ताईं जेको आहे रलीअ जी ख़रीदारी थी आहे या कीअं माण्हू दिलचस्पी रखनि था ख़रीदारीअ जे हवाले सां। अस्सलाम वालेकुम मर्दा, असां हैदराबाद खां आया आहियूं, या असांखे सिटको जी तरफ़ां आहियूं, ऐं असांखे सुठो लॻंदो आहे। असां हर साल लॻाईंदा आहियूं, जेके बि इवेंट थींदा आहिनि उन में असांजो हूंदो आहे, रिली जो ई इवेंट हूंदो आहे, स्टॉल हूंदो आहे। माशाल्लाह ख़रीदारी बि सुठी थींदी आहे।
ऐं माण्हू दिलचस्पी सां बि ॾिसंदा आहिनि असांजे कम खे, सुठो एप्रिशिएट कंदा आहिनि। अच्छा, हिन वक़्तु हीअ जेके तव्हां स्टाइल ते रलियूं रखियूं आहिनि, इन्हनि जी छा प्राइज़ आहे, माना केतिरी क़ीमत आहे? हर कंहिंजी लाज़मी आहे पंहिंजी पंहिंजी हूंदी, ऐं कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि सिंध मां जेको आहे असांजे सुगड़ औरतुनि जेको आहे हीअ ठाहे ऐं तव्हांखे ॾिनियूं आहिनि जेके तव्हां हिते स्टाइल ते रखी खपायो पियो? असांजी जेका रिली जी प्राइज़ आहे शुरू खां वठी जेका बिल्कुलु तयारु रिली आहे उहा 15,000 खां स्टार्ट आहे। जेका तयारु रिली आहे सफ़ा बिल्कुलु जीअं ही ॾिसो था पुठियां लॻियल आहे, बिल्कुलु तयारु आहे। उन जी प्राइस जेका आहे सो 15,000 खां स्टार्ट आहे। बाक़ी जेके पुड़ ठहियल रखियल आहिनि तंहिंजी कंहिंजी 5,000 आहे, 10,000 आहे, 5 बि आहे, 8 बि आहे, 1000 कम जे हिसाब सां रखियल आहे। असां हैदराबाद खां आया आहियूं जिते असांजी पंहिंजी कम्यूनिटी आहे, उन में एप्लिक जो असांजो पंहिंजो कमु थींदो आहे। जेको आहे ठेकरनि जो तव्हांजी हुनरी सिख्या जेका आहे तव्हांजी जेका आहे कीअं हिते जशन ए लतीफ़ फेस्टिवल में रखी आहे, त छा ख़रीदारी थिए पई या कहिड़ी माना जेको आहे महसूसु तव्हां कयो पिया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्र आहे असांजी सेल वग़ैरह थिए पई, सेल वग़ैरह थिए पई असांजी, शुक्र आहे असांजो। हीअ हिकिड़ी सकाफ़त जी आहे, काशीकारी जो कमु आहे ऐं ब्लू पोट्री में आहे जेको असां नसरपुर शहर खां आंदी आहे हिते कराची में, ऐं बाक़ी रोज़गार जे हिसाब सां सही थिए पियो कमु, शुक्र आहे। सेल बेल थिए पई असांजी। नाज़रीन, हिन वक़्तु असां कराची आर्ट्स काउंसिल में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे चौथें लिटरेचर फेस्टिवल जे हवाले सां मौजूदु आहियूं ऐं हिते जेको आहे शाह लतीफ़ भिटाईअ जे फेस्टिवल जे हवाले सां जेको आहे तंबूरा, यकदारो ऐं मुख़्तलिफ़ स्टाइल लॻियल आहे ऐं उन जे स्टाइल जे मालिक खां पुछूं था त हीअ जेके आहिनि ऐं छा त शाह लतीफ़ भिटाईअ जे सुर में बि जेको आहे तंबूर खे घणो ॻायो वियो आहे, त हाणे पुछूं था स्टाइल जे मालिक खां त हू छा थो चवणु चाहे। जी, मुंहिंजो त ही फस्ट टाइम आहे फेस्टिवल, असांखे फस्ट टाइम स्टॉल मिलियो आहे। नंढा नंढा तंबूरा असां त हर साइज़ जो तंबूरो खणी आहियूं, शीशे में पैक वग़ैरह ठाहिण जो कमु इहो ई हूंदो आहे असांजो। जी हा, माशाल्लाह ख़रीदारी थी आहे, माण्हू वठंदा घर में शोपीस वग़ैरह लाइ, कुझु शीशा कुझु वॾा वठंदा माण्हू। छा प्राइज़ रखी आहे? मुख़्तलिफ़ आहिनि, नंढा बि आहिनि, वॾा बि आहिनि, हिननि जी भला छा प्राइज़ रखी? हा, हिन जी आहे प्राइज़ 10,000 रुपया। इन मुख़्तलिफ़ साइज़ जे हिसाब सां प्राइज़ आहे। ये शोपीस आहे, शीशे में पैक आहे, मुख़्तलिफ़ साइज़ वॾी साइज़ में मौजूदु आहिनि, वॾी साइज़ में मुख़्तलिफ़ प्राइज़ आहे। हिन वक़्तु ताईं कुझु ख़रीदारी थी आहे? हा, माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह, हिन वक़्तु ताईं अञा पहिरियों ॾींहुं आहे, अञा 3-4 कलाक गुज़रिया आहिनि प्रोग्राम खे स्टार्टिंग ते, माना सुठी ख़रीदारी थी आहे असांजी अल्हम्दुलिल्लाह। नाज़रीन, हिन वक़्तु जेको आहे असां फेस्टिवल जे हिकु किताब जे स्टाइल ते मौजूदु आहे। स्टाइलर खां पुछूं था त छा शाह लतीफ़ जे हवाले सां उन जी शाइरीअ ते जेको आहे किताब लिखियल आहिनि, त ख़रीदारी थिए पई या नथी थिए, उन जे हवाले सां असां स्टाइल जे मालिक खां पुछंदा त हू छा थो चवणु चाहे। खरीदारी तो आज पहला दिन है क्योंकि अभी स्टार्ट इनॉग्रेशन हुआ है। लोगों का इंटरेस्ट किताबों में है लेकिन उतना नहीं है जितना पहले था। मोबाइल ने जगह ले ली है तो डिजिटल दौर में किताबों की सेल कम है, लेकिन फिर भी यंगस्टर आ रहे हैं, यंग लोग आ रहे हैं, ये अच्छी खुशाइंदा बात है। लोग इंटरेस्ट ले रहे हैं किताबों में। ये तो हुए हैं किताब, अभी कुछ सेल हुई है हमारी, लेकिन अभी क्योंकि आज अभी पहला दिन है, अभी लोगों का रश कम है, तो इंशाल्लाह शाम में और कल संडे छुट्टी है तो उसमें लोग आएंगे इंशाल्लाह। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिराज इंस्टीट्यूट लिटरेचर पारां कराची आर्ट्स काउंसिल में 2 ॾींहनि वारो शाह लतीफ़ लिटरेचर फेस्टिवल मुनक़द कयो वियो, जंहिंमें कराचीअ जे वॾे तइदाद में सिंधी फैमिली ऐं उन्हनि खां पोइ अदीब, सियासी दानशवरनि शिरकत कई आहे। जॾहिं त फेस्टिवल में सिंधी सकाफ़ती अजरक, रलियूं, दस्तकारी ऐं उन सां गॾु शाह लतीफ़ जी शाइरीअ जा किताबनि जा स्टाइल बि लॻाया विया आहिनि, जंहिंमें वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत करे ऐं लुत्फ़ हासिलु कयो
ऐं उन खां पोइ असां आयल महिमाननि खां बि पंहिंजा तासरात वरिता। उन्हनि बि पंहिंजे तासरात में चयो त अॼु जे नौजवाननि खे शाह लतीफ़ जे शाइरी ऐं सुरनि खे सिखणु खपे। कैमरामैन शेख वकार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।